अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाहिद खोसो ऐं हमारी से आहे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन असांजी ज़बरदस्त बेहतरीन नई अपडेट में तव्हांखे ख़ुशि आमदीद। अॼु जी नई अपडेट सां हाज़िर थियो आहियां। अॼु जेका बि ज़बरदस्त माशाल्लाह अपडेट्स आहिनि सॼियूं तव्हां सां शेयर कंदुसि। ख़ासि करे दोस्तों अॼु मथां तव्हांखे मां नई ख़ुशख़बरी बि ॾियां ऐं दुलाब जे बारे में वॾी अपडेट्स बि ॾींदुसि। कुझु ॿियनि ड्रामे जे बारे में बि अपडेट्स ॾींदुसि। यकीनन तव्हां हिन इंतज़ार में आहियो त दुलाब जी पहिरीं एपिसोड कॾहिं ईंदी, प्रोमो कॾहिं ईंदो, तव्हां इन इंतज़ार में हूंदा। थी सघे थो इहो कमु बि तव्हांजो हिन वीडियो में सवलो थी वञे। थी सघे थो का तव्हांखे असां वजह बि ॿुधायूं। अॼु जेका अपडेट्स आहे माशाल्लाह बहितरीन आहे। दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त हिन वीडियो खे लाइक कयो, हाणे लाइक कयो। अॼु इंशाल्लाह जेतिरी दिलि सां लाइक कंदो, तव्हां कमेंट कंदो, सब्सक्राइब कंदो, एतिरियूं ख़ुशख़बरियूं तव्हांखे घणियूं मिलण वारियूं आहिनि। ऐं शाहिद खोसो ऐं हमारे शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त कल्ह ऐं परीं जेका वीडियो मां शेयर कया तव्हां सां, ॿ ॼणा मां वीडियो लगातार शेयर कंदो रहियो आहियां। मेकिंग वीडियो दुलाब जा, जंहिंमें बर्थडे हुयो तव्हां ॾिठो फज़ल मलिक खजू साहिब जो। हिकिड़ो ॾींहुं त पूरो इन में लॻा रहिया, केक घुरायूं, खारायूं, पियायूं हिक ॿिए खे। उहो वीडियो मां तव्हांखे ॾिना आहिनि। अजरक इन्फो चैनल ते पिया आहिनि, उदासी टीवी चैनल ते पिया आहिनि। मेकिंग वीडियो हाणे वञी ॾिसी सघो था। हिकु हिकु स्टेप जी वीडियोज़ पियूं आहिनि, कीअं ख़ुशी मल्हाइनि था। टोटली अदाकार हुया, टोटली सभु। आज़म मैंगल बि बाद में अची वियो, पहिरियों न हुयो लेकिन राति जे टाइम आज़म मैंगल बि अची वियो हुयो। ऐं आज़म मैंगल हुयो, साईं निसार शाह, एजाज़ मुल्ला, इम्तियाज़ बलोच, फज़ल मलिक खजू, ऐं जेको आहे यासिन बोज़दार, उमेद अली कलवड़, यानी ॿिया अलाए केतिरा ई अदाकार सभु इन में हुया। दोस्तों कंहिंजा नाला खणा, कालू कमदार बि हुयो। यानी ज़हर ज़िंदगी में जेका टीम हुई उहा सॼी मुकमिल हुई। कुझु ॿिया नवां अदाकार बि हुया जेका हाणे दुलाब में एंटर थिया आहिनि, जेका ज़हर ज़िंदगी में न हुया। लेकिन न हुयो त सिर्फ़ु आचर न हुयो, ॿिया सभु हुया। ईअं सम्झो तव्हां। माशाल्लाह पूरी जी पूरी टीम विश कयो आहे। फज़ल मलिक खजू साहिब खे ॾाढा केक खारायो। कल्ह मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॾेई छॾी आहे, लेकिन राति जो वरी उन्हनि जेको फंक्शन कयो उहो मां तव्हांखे न ॿुधायो। उहो वीडियो मूं शेयर कया आहिनि। वरी ख़ुशी सां इहे हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनऊं। माशाल्लाह बहितरीन अपडेट्स दोस्तों। पर न कल्ह न परीं वारी आहे जेको आहे न, मां ॻाल्हि कयां थो तव्हांखे। अॼु जी इहा ॻाल्हि कयां थो। अॼु माशाल्लाह बहितरीन शूटिंग हली रही आहे। कल्ह बि शूटिंग थी आहे ऐं आज़म मैंगल जी बहितरीन सीन, आज़म मैंगल जा बि शूट कया विया। काफ़ी कुझु रहियल आहिनि, उहे बि थी रहिया आहिनि। थी सघे थो जंहिं टाइम हीअ तव्हां वीडियो मुंहिंजी ॾिसी रहिया हुजे तेसीं ताईं आज़म मैंगल जी शूटिंग पूरी थी वई हुजे। ऐं इरफान शेख जा बि काफ़ी सीन शूट कया विया नए ड्रामे दुलाब में। ऐं ॿिनि अदाकारनि जा, कालू कमदार जा बि सीन शूट कया विया। साईं निसार शाह जा त अलाए केतिरा सीन शूट कया विया। इम्तियाज़ बलोच जा कया विया, एजाज़ मल्हा जा कया विया। जेका जेका बहितरीन अदाकार आहिनि सभिनी जा ज़बरदस्त सीन शूट ग्रुपिंग में थिया विया। कुझु अलॻि अलॻि थिया। कल्चर मतिलबु बरहाणी जो जेको आहे ॻोठाणो मौसम ॾेखारियो वियो। बहितरीन इलाइक़नि में ख़ूबसूरत रुॻो ग्रीनरी ऐं इहो बि ॾेखारियो वियो। कचे जो इलाइक़ो बि हिन में ॾेखारियो वियो। कचो न हुयो पको, लेकिन थोरो झंग मंग ॾेखारे करे उहे उन जा ते ड्रामो शूट कयो वियो। कचे में त वञनि हिन खे दाड़ियल खणी वेंदा, मसइलो इहो आहे। हाणे ॻोठनि में काथे काथे कुझु वण हूंदा आहिनि, ॾिसंदा तव्हां 20-25 वण ग्रुप हूंदो आहे। जीअं ज़हर ज़िंदगी में हिकिड़ो मुश्क बेदन जो नंढिड़ो जंग हुयो, सॼो जहिड़ो सॼे ड्रामे में उते फेरे फेरे ॾेखारियो हुयो। हिन में बि बबूरनि कुझु ॿिया वण उते जंग जो टुकड़ो आहे, उन में काफ़ी सीन शूट कया विया। ऐं माशाल्लाह कुझु कमरनि जे अंदरि सीन शूट कया विया। ऐं मुश्क बेदनि जे अंदरि मुश्क बेदनि जा वण, ऐं एॾे मीरपुर मां थियो में मुश्क बेद घणा आहिनि, उते काफ़ी सीन शूट कया विया। दोस्तों जेतिरो मां ॿुधायां ओतिरो घटि आहे। अहिड़ा सीन शूट कया विया दुलाब जा VIP ज़बरदस्त लोकेशन ते। सभिनी अदाकारनि पुरजोश सां फैमिली जीअं पाण में अदाकार पाण में थियल आहिनि। ऐं हक़ीक़त में आहे बि ईअं। ड्रामे में त हिक ॿिए सां विढ़ंदा आहिनि, सच में त न विढ़ंदा आहिनि न दोस्तों। सच में त हिक ॿिए सां ॿाहिरि दोस्त भाकुर, हिक ॿिए खे मज़ाकूं टोकूं, मतिलबु सभु कुझु करे रहिया आहिनि। जीअं मज़ो बि अचे, उनखे मज़ो बि एॾो अची रहियो आहे। तव्हां ॾिठा हूंदा वीडियो, तव्हां बि चवंदा हूंदो काश इन्हनि जे सां गॾु असां बि हुजूं हा, इहे सीन ॾिसूं हा। ऐं कीअं हिक ॿिए खे ख़ुशियूं में मिठाई कराइनि था, कीअं गॾु वेठा आहिनि हिक ॿिए जी जेको आहे न ख़िदमत करनि था। वॾा नंढा अदाकार बराबरि हुया सभु। को ईअं न हुयो नंढो आहे वॾो आहे, सभई हिकु बराबरि। इहा शइ मूंखे वणंदी आहे त वॾो नंढो इंसानु न हुजे, सभु हिकु बराबरि हुजनि। सुठी ॻाल्हि आहे। नंढे वॾे वारो फ़र्क़ु रखण वारो उहो पाण इंसानु न आयो हूंदो। मस्जिद में तव्हां ॾिसंदा आहियो त ग़रीब अमीर गॾु हूंदो आहे। क़बर में तव्हां ॾिसंदा आहियो त ग़रीब अमीर जी क़बर हिकु जहिड़ी हूंदी आहे। पोइ हिते वॾेरा नंढा वॾनि जो फ़र्क़ु रखण वारा जेका आहिनि उहे पाण बेवकूफ़ हूंदा आहिनि। उन्हनि खे मां बेवकूफ़ चवंदो आहियां। सभु इंसान हिकु बराबरि आहिनि। ऐं दोस्तों माशाल्लाह
कुछ ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजो अंदाज़ो आहे ॿियो स्पेल मुकमिल थींदो। उन खां पोइ पहिरें एपिसोड जी ख़ुशख़बरी तव्हांखे मां ॾियां पुरमो ऐं पहिरियों एपिसोड हली सघे थो ऐं कुझु ॾींहं जेको आहे लॻंदा आहिनि कि ॿिए स्पेल खे फुल फाइनल थियण में पोइ जेको आहे टे जो आहे जेको स्पेल आहे उनजो स्क्रिप्ट नूर ज़ोर साहब लिखी रहियो आहे। उहो स्क्रिप्ट वरी फज़ल मलिक खजू खे मिलंदो। उन खां पोइ वरी टे स्पेल ते बि फज़ल मलिक खजू साहब कमु कंदो। माशाल्लाह ज़बरदस्त उहा ॻाल्हि आहे। लगातार इन ड्रामे खे शूट कयो वञे थो, शूट ई शूट हले थी। कोशिशि उन्हनि जी इहा आहे त कुझु एपिसोड हेठां बैकअप में रखूं, बैकअप में हूंदो त कमु हलंदो रहंदो, न त कमु खिटली थी वेंदो। इन चकर में लॻा पिया आहिनि उहो माशाल्लाह। बाक़ी ॿिया ड्रामा मूं बि ॾिठा, जागीर तव्हां बि ॾिसी रहिया आहियो, असां बि ॾिसी रहिया आहियूं, गुनाह ड्रामो, चंड ग्रहण, इहो ग़ुलाम सेन, इहे क़िस्ता बि तव्हां बि ॾिसी रहिया आहियो। माशाल्लाह बहितरीनु कमु हली रहियो आहे। बरार 5-6 ड्रामा हली रहिया आहिनि। हीउ ड्रामो बि अची वेंदो, कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। सुठी शइ जे लाइ इंतज़ारु करिणो पवंदो आहे। ऐं माशाल्लाह तव्हांजा सुठा तव्हांजा कमेंट बि आया आहिनि, उहे बि अॼु पढ़ंदासीं, उन्हनि जा सुवालनि जा जवाब बि ॾींदासीं। कंहिंजो बि कमेंट मिस न थींदो इंशाअल्लाह। दोस्तो जेका बि नवां ड्रामा ॿिया मां ॿुधायो पोइ क़िस्त में त कुझु ज़हर थियण वारा आहिनि, अञा उनजा नाला वग़ैरह अनाउंस न आहिनि थिया। कि चंद ॾींहंनि में उहे अगरि ज़हर थी विया त उन्हनि जी अपडेट्स बि तव्हांखे ॾींदुसि। उन्हनि सोप सीरियल जेका आहिनि, जेका सीरियल मिनी सीरियल आहिनि, उहे बि ज़ाहिर कंदुसि। लेकिन सोप सीरियल मुंहिंजे ख़्याल में घणा हूंदा, 1 या 2 पक्का सोप सीरियल हूंदा। हलूं था अॼु जा तव्हांजा कमेंट में जेको शामिलु कयूं, तव्हां इंतज़ार में हूंदो। पोइ वरी बक़ाया अपडेट्स बि मां तव्हांखे ॾींदो हलां। कमेंट पिया आहिनि मूं वटि, तयारु पिया आहिनि कमेंट ॻाल्हि वेंदा तव्हांजा। अॼु जो कमेंट आयो असद खोखर साहब जो। असद अली खोखर साहब, काफ़ी दिलि मोकिलियां जानी, वॾियूं महिरबानियूं। ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, तव्हां जिथे हुजो खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अलाह तव्हांखे अलाह पाक ख़ुशि रखे। नवीद दर साहब, काफ़ी दिलि मोकिलियनि, वॾियूं महिरबानियूं अदा, तव्हां असांजा भाइर आहियो सुहिणा। मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे, हैप्पी बर्थडे टू यू फज़ल मलिक खजू, ऐं गिफ्ट बि मोकिलियो अथई, केक। वॾियूं महिरबानियूं। फज़ल मलिक खजू साहब वटि पुॼी वियो तव्हांजो इहो गिफ्ट। बिल्कुलु तव्हां उन वीडियो उन जा प्रस्तार ॾिसी रहिया आहिनि। इहे तव्हां इहो भले कयो, तव्हां कमेंट में इहो लिखियो। मुशरफ बुगियो साहब, वॾियूं महिरबानियूं। नवीद दर साहब, ॿिया दिलि मोकिलिया आहिनि। एकताया जेको आहे न, काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी ॾींहंनि खां पोइ हाए बि लिखियो अथई। 125 वारे भाऊ असांजे, वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं मुकेश कुमार साहब लिखिया, ओके थैंक्स, वेलकम MK राजा, मातली रेलवे स्टेशन से। MK राजा, मातली रेलवे स्टेशन मुंहिंजे ख़्याल में हेॾे थर ॾे आहे। मातली जो कब्रिस्तान बि आहे न, मकली आहे, उहो मकली कब्रिस्तान आहे। मातली ॿियो इलाइक़ो आहे इन साइड। मुकेश इहो उमरकोट जी साइड आहे, हेॾे काॾे घणो करे ईअं आहे। अगरि कंहिंखे ख़बर आहे त लिखिजो, न त मां मैप ते ॾिसी वठंदुमि। वॾियूं महिरबानियूं तव्हां मुकेश कुमार साहब। ऐं गिफ्ट मोकिलिया आहिनि 125 वारे भाउ असांजे, वॾियूं महिरबानियूं। दिलि बि काफ़ी सारा मोकिलिया अथई, अदा वॾियूं महिरबानियूं। मौला तव्हांखे ख़ुशि रखे। सुठा तव्हांजा कमेंट आया आहिनि अॼु। ऐं ॿियो जाखड़ो साहब, दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा, डबल नालो लिखियलु आहे, जाखड़ो। वॾियूं महिरबानियूं अदा जानी। असगर थीबो साहब लिखियो आहे, अदा हिकु ॻाल्हि, रबू बिलाल खोखर किथे जो आहे? ॿी ॻाल्हि त महिरबानी करे मामा लालू अब्दुल मनान अब्बासी जो ज़ाती पर्सनल नंबर ॾे अदा। न असगर थीबो साहब, इहो नंबर मूं वटि आहे कोन, जे हुजे हा पोइ बि न ॾियां यार, मना थियल आहे। ऐं कंहिंजी पर्सनल लाइफ ते जेको असरु पवंदो आहे वॾो, इन शइ जी मां माज़रत चवंदुसि। बाक़ी रबू जेको बिलावल खोखर तव्हां चओ था, मुंहिंजी ख़बर लधी आहे। हिकिड़े दोस्त मूंखे चयो आहे त इहो लाड़काणे जो आहे। ऐं ॿिए हिकिड़े दोस्त कमेंट में लिखियो हुयो नालो शहर जो, मुंहिंजे ख़्याल में बाडरे लिखियो अथई, चए थो बाडरे जो आहे। उहो कमेंट हाणे पढ़ां थो, ॾिसो कहिड़े भाउ लिखियो आहे। पर मां डायरेक्टर खां पुछियो आहे, उन चयो आहे यार मूंखे कंफर्म न आहे, पोइ बि लाड़काणे जो आहे घणो कर। ऐं रबू जो नाले चयो अथई। वॾियूं महिरबानियूं अदा मुकेश कुमार साहब। वधीक ॿियो कमेंट बि आयो आहे माशाल्लाह, पढ़ो ॾिसो छा लिखियो अथई। मातली रेलवे स्टेशन से MK राजा, अदा तव्हांजो वीडियो महिरबानियूं। 25 मिंट जूं वीडियो ठाहे अपडेट ॾींदा आहियो, वॾी महिनत कंदा आहियो, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे बि ख़ुशि रखे मुकेश कुमार साहब। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि ऐं आबाद जो। बसि तव्हां प्यारनि दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि, तव्हां हलूं था पिया। अलाह सदाईं तव्हांखे मौला ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, जिते हुजो खिलंदा रहो। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, नालो त लिखियो, अस्सलाम वालेकुम, शमन अली जतोई, सऊदी अरब, ताइफ़, बिलावल खोखर बाडरे शहर जो आहे। हा हीउ जेको आहे जतोई साहब लिखियो कमेंट, जेको आहे न इहो लिखे थो त बिलावल खोखर बाडरे शहर जो आहे। ऐं जेको मूं पुछियो आहे डायरेक्टर खां, उहो चए थो लाड़काणे जो आहे। ऐं माना हाणे ख़ुदा ख़बर, हाणे ॿिन्हिनि में सदाकत कंहिंजी ॻाल्हि में आहे,
थी सघे थो ॿई पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु हुजनि। ईअं बि थी सघे थो लाड़काणे में बाडरे में वियो हुजे, बाडरे खां मथां पोइ लाड़काणे में आयो हुजे, थी सघे थो। हाणे वधीक जंहिं दोस्त कमेंट कयो उहो वञी उन खे चेक करे ॾिसे। ऐं जाखड़ो साहब लिखियो आहे अदा सिंध न्यू कॉमेडी ड्रामा भेजिए जान छॾ राइटर अब्दुल मनान अब्बासी डायरेक्टर हुसैन शेख लिखियो आहे तव्हां हुसैन शेख एंड सोडर वेज़र। कुझु लफ़्ज़ तव्हां अहिड़ा लिखियल आहिनि इंग्लिश में। ऐं वरी महिरबानियूं इहा कॉमेडी ड्रामनि जे नाले अधे पुछियो आहे, मां ॾिसां रिसर्च कयां इहो कहिड़ो कॉमेडी ड्रामो आहे, पोइ इहा इन्फॉर्मेशन मां तव्हांखे ॾेई छॾींदुसि। नोनी अली साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानी तव्हांजी ख़ुशियूं जो ऐं आबाद हुजो। ऐं मुशरफ बुगियो साहब 2 चकर लिखियो आहे, हैप्पी बर्थडे फज़ल मलिक खजू साहब खे, वॾियूं महिरबानी जानी अदा माशाल्लाह। अॼु अव्हां जो आवाज़ु काफ़ी सही आहे, तबियत में बि फ़र्क़ु लॻे थो, पहिरियां काफ़ी सही आहे, पहिरियां खां काफ़ी सही आहे। मदीने वारो हमेशह ख़ुशि रखंदई अदा, असांजी हर वक़्तु तव्हांखे दुआ आहे। मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे, वॾियूं महिरबानी जानी। वाकई कल्ह वारी वीडियो में जे हेठियों तव्हां कमेंट लिखियो आहे, अॼु हिन वीडियो में त मुंहिंजो आवाज़ु काफ़ी बहितरु थी वियो आहे माशाल्लाह, तबियत हाणे सही आहे, ओके आहे। मौला तव्हां ख़ुशि रखे, मदीने वारो अदा तव्हांखे बि ख़ुशि रखंदो। वॾियूं महिरबानियूं दुआऊं ॾियण जूं, दिलि ठारे छॾी तव्हां अदा, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, जिथे बि हुजो खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। मुशरफ बुगियो साहब सदाईं ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं बिलाल शेख लिखियो आहे, फर्ज़ल मलिक खजू खे ॿुधायो त अब्बास गुल दुलाब में अचे। अदा तव्हांजो कमेंट घणो कर उहो ॾिसंदा आहिनि काफ़ी अदाकार बि ऐं डायरेक्टर बि, थी सघे थो तव्हांजो कमेंट पूरी वियो हुजे। बहरहाल असांजे हथ में न आहे, जंहिंजी जेतिरी कहाणी हूंदी उन अदाकार खे ओड़े हिसाब सां खणंदा। छाजे करे 2 वॾा अदाकार 3 आहिनि, जंहिंमें इरफान शेख आहे, आज़म मेंगल आहे, थी सघे थो मतां जेको अब्बास गुल खे न आणनि। ऐं लाखो शान लिखियो आहे, अब्दुल मनान अब्बासी नंबर प्लीज़। अदा दिलबर अलाए केतिरा अॼु कमेंट आया आहिनि अब्दुल मनान अब्बासी ते, माज़रत चवां थो, यानी नाराज़ न थिजो, माज़रत चवां थो, इहो नथो थी सघे नंबर वारो कमु। मां नंबर कंहिंखां वठी बि ॾियां तव्हांखे, पर माज़रत इहो नथो करे सघां, कंहिंजी पर्सनल लाइफ ते वॾो असरु पवंदो आहे। ऐं लाखो शान लिखियो आहे, दुलाब ड्रामा टाइम 8 मंडे एंड फ्राइडे। जी दा बिल्कुलु तव्हां जेको टाइम लिखियो आहे, बहरहाल दुलाब ड्रामे जो हाणे मुंहिंजे ख़्याल में या 7:15 ते हलंदो या 8:15 ते, जॾहिं बि आयो। ऐं अली नवाज़ साहब लिखियो आहे, दा आप मेरे मैसेज नहीं शो करते हो। नहीं भाई अली नवाज भाई, ये देखो अभी आपका मैसेज मैंने शो कर दिया, मेरे पास आ गया तो वीडियो में ज़रूर आ जाता है। अगर कोई मैसेज रह गया है उसकी मैं माज़रत चाहता हूँ, आपसे नाराज़ नहीं होना भाई। मैं कोशिश करता हूँ कसम से एक मैसेज ढूंढ कर शेयर करता हूँ, पढ़ता हूँ, कोई मैसेज मैं नहीं छोड़ता। आज आपका एक मैसेज आया, मैंने शो कर दिया है, जो रह गए कल वाली वीडियोज़ में इंशाल्लाह आ जाएंगे। नाराज़ नहीं होना, कोई भी दोस्त मुझसे नाराज़ ना हो। नाराज़ अगर कोई सब्सक्राइबर होता है तो मुझे भी दुख होता है दिल में। किसी को मैं नाराज़ करने नहीं बैठा हूँ, यहाँ मोहब्बत बांटने के लिए बैठा हूँ, मोहब्बत लेने के लिए बैठा हूँ, नाराज़ करने के लिए नहीं। अॼु जा दोस्तों कमेंट थी विया पूरा, जेका बि हुया सभु कमेंट मूं पढ़ी छॾिया। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो जेको मैसेज तव्हांजो सुवाल जवाबु हुयो तव्हांखे मिली वियो हूंदो। ऐं उमेदु आहे दोस्तों तव्हांखे अॼु जी इन्फॉर्मेशन बि इंशाल्लाह भली मिली हूंदी। अॼु इन्फॉर्मेशन जेका बि मूं ॾिनी आहे सोची सम्झी दिलि सां ॾिनी आहे, तबियत माशाल्लाह ज़बरदस्त आहे। ऐं तव्हां बसि हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे, तव्हां वीडियो खे लाइक शेयर न कंदा आहियो यार, महिरबानी कयो। शेयर सफ़ा घटि ईंदा आहिनि, लाइक बि घटि ईंदा आहिनि। सभिनी दोस्तनि खे कसम आहे पंहिंजे महबूब जो, अॼु मुंहिंजी वीडियो खे लाइक सब्सक्राइब बि कयो ऐं शेयर बि सभु खां वधीक कयो। जंहिंखे पंहिंजा महबूब प्यारा हूंदा, महबूब 100 रंग जा हूंदा आहिनि, ग़लति न सम्झो। इंशाल्लाह अॼु मूंखे पक आहे शेयर थींदा। ऐं वीडियो पोइ पुॼाणी ते मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में नई अपडेट सां गॾु। शायदि खोसे खे ॾींदा इजाज़त। जी लतीफ़ धरती, अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अव्हां ॾिसी आहे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन असांजी ज़बरदस्त बहितरीन नई अपडेट में तव्हांखे ख़ुशि आमदीद। अॼु जी नई अपडेट सां हाज़िर थियो आहियां। अॼु जेका बि ज़बरदस्त माशाल्लाह अपडेट्स आहिनि सॼियूं तव्हां सां शेयर कंदुसि। ख़ासि करे दोस्तों अॼु मतां तव्हांखे मां नई ख़ुशख़बरी बि ॾियां ऐं दुलाब जे बारे में वॾी अपडेट्स बि ॾींदुसि। कुझु ॿियनि ड्रामे जे बारे में बि अपडेट्स ॾींदुसि। यकीनन तव्हां हिन इंतज़ार में आहियो त दुलाब जी पहिरीं एपिसोड कॾहिं ईंदी, प्रोमो कॾहिं ईंदो, तव्हां इन इंतज़ार में हूंदा। थी सघे थो इहो कमु बि तव्हांजो हिन वीडियो में सवलो थी वञे। थी सघे थो का तव्हांखे असां वजह बि ॿुधायूं। अॼु जेका अपडेट्स आहे माशाल्लाह बहितरीन आहे। दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त हिन वीडियो खे लाइक कयो, हाणे लाइक कयो। अॼु इंशाल्लाह जेतिरी दिलि सां लाइक कंदो, तव्हां कमेंट कंदो, सब्सक्राइब कंदो, एतिरियूं ख़ुशख़बरियूं तव्हांखे घणियूं मिलण वारियूं आहिनि।
ऐं शाहिद खोसो ऐं अमल शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। हलूं था पंहिंजी अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त कल्ह ऐं परीं जेका वीडियो मां शेयर कया तव्हां सां, 2 ॼणा मां वीडियो लगातार शेयर कंदो रहियो आहियां, मेकिंग वीडियो दुलाब जा, जंहिंमें बर्थडे हुयो तव्हां ॾिठो फज़ल मलिक खजू साहिब जो। हिकिड़ो ॾींहुं त पूरो इन में लॻा रहिया, केक घुरायूं, खारायूं पियायूं हिक ॿिए खे। उहो वीडियो मां तव्हांखे ॾिना आहिनि, अजरक इन्फो चैनल ते पिया आहिनि, उदासी TV चैनल ते पिया आहिनि। मेकिंग वीडियो हाणे वञी ॾिसी सघो था, हिकु हिकु स्टेप जी वीडियोज़ पियूं आहिनि, कीअं ख़ुशी मल्हाइनि था। टोटली अदाकार हुया, टोटली सभु। आज़म मैंगल बि बाद में अची वियो, पहिरियों न हुयो, लेकिन राति जे टाइम आज़म मैंगल बि अची वियो हुयो। ऐं आज़म मैंगल हुयो, साईं निसार शाह, एजाज़ मल्हा, इम्तियाज़ बलोच, फज़ल मलिक खजू, ऐं जेको आहे यासिन बोज़दार, उमेद अली कलवड़, यानी ॿिया अलाए केतिरा ई अदाकार सभु इन में हुया। दोस्तों कंहिंजा नाला खणा, कालू कमदार बि हुयो। यानी ज़हर ज़िंदगी में जेका टीम हुई उहा सॼी मुकमिल हुई। कुझु ॿिया नवां अदाकार बि हुया जेका हाणे दुलाब में एंटर थिया आहिनि, जेका ज़हर ज़िंदगी में न हुया। लेकिन न हुयो त सिर्फ़ु आचर न हुयो, ॿिया सभु हुया, ईअं सम्झो तव्हां। माशाल्लाह पूरी जी पूरी टीम विश कयो आहे फज़ल मलिक खजू साहिब खे, ॾाढा केक खारायो। कल्ह मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॾेई छॾी आहे, लेकिन राति जो वरी उन्हनि जेको फंक्शन कयो उहो मां तव्हांखे न ॿुधायो, उहो वीडियो मूं शेयर कया आहिनि। वरी ख़ुशी सां इहे हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनऊं। माशाल्लाह बहितरीनु अपडेट्स हुई दोस्तों। पर न कल्ह न परीं वारी आहे जेको आहे न, मां ॻाल्हि कयां थो तव्हांखे, अॼु जी इहा ॻाल्हि कयां थो। अॼु माशाल्लाह बहितरीनु शूटिंग हली रही आहे, कल्ह बि शूटिंग थी आहे। ऐं आज़म मैंगल जी बहितरीनु सीन, आज़म मैंगल जा बि शूट कया विया, काफ़ी कुझु रहियल आहिनि, उहे बि थी रहिया आहिनि। थी सघे थो जंहिं टाइम हीअ तव्हां वीडियो मुंहिंजी ॾिसी रहिया हुजे तेसीं ताईं आज़म मैंगल जी शूटिंग पूरी थी वई हुजे। ऐं इरफान शेख जा बि काफ़ी सीन शूट कया विया नए ड्रामे दुलाब में। ऐं ॿिनि अदाकारनि जा, कालू कमदार जा बि सीन शूट कया विया, साईं निसार शाह जा त अलाए केतिरा सीन शूट कया विया, इम्तियाज़ बलोच जा कया विया, एजाज़ मल्हा जा कया विया। जेका जेका बहितरीनु अदाकार आहिनि सभिनी जा ज़बरदस्त सीन शूट ग्रुपिंग में थिया हुआ, कुझु अलॻि अलॻि थिया। कल्चर मतिलबु बरहाणी जो जेको आहे ॻोठाणो मौसम ॾेखारियो वियो, बहितरीनु इलाइक़नि में ख़ूबसूरत रुॻो ग्रीनरी। ऐं इहो बि ॾेखारियो वियो, कचे जो इलाइक़ो बि हिन में ॾेखारियो वियो। कचो न हुयो पको, लेकिन थोरो झंग मंग ॾेखारे करे उहे उन जा ते ड्रामो शूट कयो वियो। कचे में त वञनि हिन खे दाड़ियल खणी वेंदा, मसइलो इहो आहे। हाणे ॻोठनि में काथे काथे कुझु वण हूंदा आहिनि, ॾिसंदा तव्हां 20-25 वण ग्रुप हूंदो आहे। जीअं ज़हर ज़िंदगी में हिकिड़ो मुश्क बेदन जो नंढिड़ो जंग हुयो, सॼो जहिड़ो सॼे ड्रामे में उते फेरे फेरे ॾेखारियो हुयो। हिन में बि बबूरनि कुझु ॿिया वण उते जंग जो टुकड़ो आहे, उन में काफ़ी सीन शूट कया विया। ऐं माशाल्लाह कुझु कमरनि जे अंदरि सीन शूट कया विया। ऐं मुश्क बेदनि जे अंदरि मुश्क बेदनि जा वण, ऐं एॾे मीरपुर मां थियो में मुश्क बेद घणा आहिनि, उते काफ़ी सीन शूट कया विया। दोस्तों जेतिरो मां ॿुधायां ओतिरो घटि आहे। अहिड़ा सीन शूट कया विया दुलाब जा, VIP ऐं ज़बरदस्त लोकेशन ते। सभिनी अदाकारनि पुरजोश सां फैमिली जीअं पाण में अदाकार पाण में थियल आहिनि। ऐं हक़ीक़त में आहे बि ईअं, ड्रामे में त हिक ॿिए सां विढ़ंदा आहिनि, सच में त न विढ़ंदा आहिनि न दोस्तो। सच में त हिक ॿिए सां ॿाहिरि दोस्त भाकुर, हिक ॿिए खे मज़ाकूं टोकूं, मतिलबु सभु कुझु करे रहिया आहिनि। जीअं मज़ो बि अचे, उनखे मज़ो बि एॾो अची रहियो आहे। तव्हां ॾिठा हूंदा वीडियो, तव्हां बि चवंदा हूंदो काश इन्हनि जे सां गॾु असां बि हुजूं हा, इहे सीन ॾिसूं हा। ऐं कीअं हिक ॿिए खे ख़ुशियूं में मिठाई कराइनि था, कीअं गॾु वेठा आहिनि हिक ॿिए जी जेको आहे न ख़िदमत करनि था। वॾा नंढा अदाकार बराबरि हुया सभु, को ईअं न हुयो न नंढो आहे वॾो आहे, सभई हिकु बराबरि। इहा शइ मूंखे वणंदी आहे त वॾो नंढो इंसानु न हुजे, सभु हिकु बराबरि हुजनि, सुठी ॻाल्हि आहे। नंढे वॾे वारो फ़र्क़ु रखण वारो उहो पाण इंसानु न आहे हूंदो। मस्जिद में तव्हां ॾिसंदा आहियो त ग़रीब अमीर गॾु हूंदो आहे, क़बर में तव्हां ॾिसंदा आहियो त ग़रीब अमीर जी क़बर हिकु जहिड़ी हूंदी आहे। पोइ हिते वॾेरा नंढा वॾनि जो फ़र्क़ु रखण वारा जेका आहिनि उहे पाण बेवकूफ़ हूंदा आहिनि, उन्हनि खे मां बेवकूफ़ चवंदो आहियां। सभु इंसान हिकु बराबरि आहिनि। ऐं दोस्तो माशाल्लाह कुझु ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजो अंदाज़ो आहे ॿियो स्पेल मुकमिल थींदो, उन खां पोइ पहिरें एपिसोड जी ख़ुशख़बरी तव्हांखे मां ॾियां। पुरमो ऐं पहिरियों एपिसोड हली सघे थो, ऐं कुझु ॾींहं जेको आहे लॻंदा आहिनि कि ॿिए स्पेल खे फुल फाइनल थियण में पोइ जेको आहे 3 जो आहे जेको स्पेल आहे उनजो स्क्रिप्ट नूरज़ोर साहिबु लिखी रहियो आहे। उहो स्क्रिप्ट वरी फज़ल मलिक खजू खे मिलंदो, उन खां पोइ वरी 3 स्पेल ते बि फज़ल मलिक खजू साहिबु कमु कंदो। माशाल्लाह ज़बरदस्त उहा ॻाल्हि आहे। लगातार इन ड्रामे खे शूट कयो वञे थो, शूट ई शूट हले थी। कोशिशि उन्हनि जी इहा आहे त कुझु एपिसोड हेठां बैकअप में रखूं, बैकअप में हूंदो त कमु हलंदो रहंदो, न त कमु खिटली थी वेंदो। इन चकर में लॻा पिया आहिनि उहो माशाल्लाह। बाक़ी ॿिया ड्रामा मूं बि ॾिठा, जागीर तव्हां बि ॾिसी रहिया आहियो, असां बि ॾिसी रहिया आहियूं, गुनाह ड्रामो, चंद ग्रहण, इहो ग़ुलाम हुसैन, इहे क़िस्ता बि तव्हां बि ॾिसी रहिया आहियो। माशाल्लाह बहितरीनु कमु हली रहियो आहे। बराबरि 5-6 ड्रामा हली रहिया आहिनि। हीउ ड्रामो बि अची वेंदो, कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे, सुठी शइ जे लाइ इंतज़ारु करिणो पवंदो आहे।
ऐं माशाल्लाह तव्हांजा सुठा सुठा तव्हांजा कमेंट बि आया आहिनि, उहे बि अॼु पढ़ंदासीं, उन्हनि जा सुवालनि जा जवाब बि ॾींदासीं, कंहिंजो बि कमेंट मिस न थींदो इंशाअल्लाह। दोस्तो जेका बि नवां ड्रामा ॿिया मां ॿुधायो पोइ क़िस्त में त कुझु ज़हर थियण वारा आहिनि, अञा उनजा नाला वग़ैरह अनाउंस न आहिनि थिया, कि चंद ॾींहंनि में उहे अगरि ज़हर थी विया त उन्हनि जी अपडेट्स बि तव्हांखे ॾींदुसि। उन्हनि सोप सीरियल जेका आहिनि, जेका सीरियल मिनी सीरियल आहिनि, उहे बि ज़ाहिर कंदुसि, लेकिन सोप सीरियल मुंहिंजे ख़्याल में घणा हूंदा, 1 या 2 पक्का सोप सीरियल हूंदा। हलूं था अॼु जा तव्हांजा कमेंट में जेको शामिलु कयूं, तव्हां इंतज़ार में हूंदो, पोइ वरी बक़ाया अपडेट्स बि मां तव्हांखे ॾींदो हलां। कमेंट पिया आहिनि मूं वटि, तयारु पिया आहिनि कमेंट ॻाल्हि वेंदा तव्हांजा। अॼु जो कमेंट आयो असद खोखर साहिब जो। असद अली खोखर साहिबु काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, जानी वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, तव्हां जिथे हुजो खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो, अलाह तव्हांखे अहिड़ा पिया ख़ुशि रखे। नवीद दर साहिबु काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं अदा, तव्हां असांजा भाइर आहियो सुहिणा। मुशरफ बुगियो साहिबु लिखियो आहे हैप्पी बर्थडे टू यू फरज़द मलिक खजू, ऐं गिफ्ट बि मोकिलियो अथई केक। वॾियूं महिरबानियूं फरज़द मलिक खजू साहिबु वटि पुॼी वियो तव्हांजो इहो गिफ्ट, बिल्कुलु तव्हां उन वीडियो उन जा प्रस्तार ॾिसी रहिया आहिनि, इहे तव्हां इहो भलो कयो, तव्हां कमेंट में इहो लिखियो। मुशरफ बुगियो साहिबु वॾियूं महिरबानियूं। नवीद दर साहिबु ॿिया दिलि मोकिलिया आहिनि, एकताया जेको आहे न काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी ॾींहंनि खां पोइ हाए बि लिखियो अथई 125 वारे भाऊ असांजे, वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं मुकेश कुमार साहिबु लिखिया ओके थैंक्स वेलकम MK राजा मातली रेलवे स्टेशन से। MK राजा मातली रेलवे स्टेशन मुंहिंजे ख़्याल में हेॾे थर ॾे आहे, मातली जो कब्रिस्तान बि आहे न, मकली आहे, उहो मकली कब्रिस्तान आहे, मातली ॿियो इलाइक़ो आहे इन साइड। मुकेश इहो उमरकोट जी साइड आहे, हेॾे काॾे घणो करे ईअं आहे, अगरि कंहिंखे ख़बर आहे त लिखिजो, न त मां मैप ते ॾिसी वठंदुमि। वॾियूं महिरबानियूं तव्हां मुकेश कुमार साहिबु। ऐं गिफ्ट मोकिलिया आहिनि 125 वारे भाउ असांजे, वॾियूं महिरबानियूं, दिलि बि काफ़ी सारा मोकिलिया अथई, अदा वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। सुठा सुठा तव्हांजा कमेंट आया आहिनि अॼु। ऐं जो ॿियो जाखड़ो साहिबु दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा, डबल नालो लिखियलु आहे जाखड़ो, वॾियूं महिरबानियूं अदा जानी। असगर थी उहो साहिबु लिखियो आहे, अदा हिकु ॻाल्हि रबू बिलाल खोखर किथे जो आहे, ॿी ॻाल्हि त महिरबानी करे मामा लालू अब्दुल मनान अब्बासी जो ज़ाती पर्सनल नंबर ॾे अदा। न असगर थी उहो साहिबु इहो नंबर मूं वटि आहे कोन, जे हुजे आहे पोइ बि न ॾियां यार, मना थियल आहे ऐं कंहिंजी पर्सनल लाइफ ते जेको असरु पवंदो आहे वॾो, इन शइ जी मां माज़रत चवंदुसि। बाक़ी रबू जेको बिलावल खोखर तव्हां चओ था, मुंहिंजी ख़बर लधी आहे। हिकिड़े दोस्त मूंखे चयो आहे त इहो लाड़काणे जो आहे, ऐं ॿिए हिकिड़े दोस्त कमेंट में लिखियो हुयो नालो शहर जो, मुंहिंजे ख़्याल में बाड्रे लिखियो अथई, चए थो बाड्रे जो आहे, उहो कमेंट हाणे पढ़ां थो, ॾिसो कहिड़े भाउ लिखियो आहे। पर मां डायरेक्टर खां पुछियो आहे, उन चयो आहे यार मूंखे कंफर्म न आहे, पोइ बि लाड़काणे जो आहे घणो कर, ऐं रबू जो नाले चयो अथई। वॾियूं महिरबानियूं अदा मुकेश कुमार साहिबु। वधीक ॿियो कमेंट बि आयो आहे माशाल्लाह, पढ़ूं ॾिसूं छा लिखियो अथई। मातली रेलवे स्टेशन से MK राजा अदा तव्हांजो वीडियो महिरबानियूं, 25 मिंट जूं वीडियो ठाहे अपडेट ॾींदा आहियो, वॾी महिनत कंदा आहियो, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे बि ख़ुशि रखे मुकेश कुमार साहिबु, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि ऐं आबाद हुजो। बसि तव्हां प्यारनि दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि, तव्हां हलूं था पिया, अलाह सदाईं तव्हांखे मौला ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, जिते हुजो खिलंदा रहो। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, नालो त लिखियो आहे अस्सलाम वालेकुम शमन अली जतोई, सऊदी अरब ताइफ़ बिलावल खोखर बाड्रे शहर जो आहे। हा हीउ जेको आहे जतोई साहिबु लिखियो कमेंट, जेको आहे न इहो लिखे थो त बिलावल खोखर बाड्रे शहर जो आहे, ऐं जेको मूं पुछियो आहे डायरेक्टर खां, उहो चए थो लाड़काणे जो आहे। ऐं माना हाणे ख़ुदा ख़बर, हाणे ॿिन्हिनि में सदाकत कंहिंजी ॻाल्हि में आहे, थी सघे थो ॿई पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु हुजनि, ईअं बि थी सघे थो लाड़काणे में बाड्रे में वियो हुजे, बाड्रे खां मथां पोइ लाड़काणे में आयो हुजे, थी सघे थो। हाणे वधीक जंहिं दोस्त कमेंट कयो उहो वञी उन खे चेक करे ॾिसे। ऐं जाखड़ो साहिबु लिखियो आहे, अदा सिंध न्यू कॉमेडी ड्रामा भेजिए जान छॾ, राइटर अब्दुल मनान अब्बासी, डायरेक्टर हुसैन शेख लिखियो आहे, तव्हां हुसैन शेख एंड सोडर वेज़र, कुझु लफ़्ज़ तव्हां अहिड़ा लिखियल आहिनि इंग्लिश में। ऐं वरी महिरबानियूं, इहा कॉमेडी ड्रामनि जे नाले अधे पुछियो आहे, मां ॾिसां रिसर्च कयां इहो कहिड़ो कॉमेडी ड्रामो आहे, पोइ इहा इंफॉर्मेशन मां तव्हांखे ॾेई छॾींदुसि। नोनी अली साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानी, तव्हांजी ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं मुशरफ बुगियो साहिबु 2 चकर लिखियो आहे, हैप्पी बर्थडे फज़ल मलिक खजू साहिब खे, वॾियूं महिरबानी जानी। अदा माशाल्लाह अॼु अव्हां जो आवाज़ु काफ़ी सही आहे, तबियत में बि फ़र्क़ु लॻे थो, पहिरियां काफ़ी
सही काफ़ी सही आहे, पहिरियां खां काफ़ी सही आहे। मदीने वारो हमेशह ख़ुशि रखंदई अदा असांजी हर वक़्तु तव्हांखे दुआ आहे। मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे, वरी महिरबानी जानी। वाकई कल्ह वारी वीडियो में जे हेठियों तव्हां कमेंट लिखियो आहे, अॼु हिन वीडियो में त मुंहिंजो आवाज़ु काफ़ी बहितर थी वियो आहे माशा, तबी हाणे सही आहे, ओके आहे। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, मदीने वारो अदा तव्हांखे बि ख़ुशि रखंदो। वॾियूं महिरबानियूं दुआऊं ॾियण जूं, दिलि ठारे छॾी तव्हां अदा। ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, जिथे बि हुजो खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। मुशरफ बुगियो साहब सदाईं ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं बिलाल शेख लिखियो आहे, फर्ज़न मलिक खजू खे ॿुधायो त अब्बास गुल दुलाब में अचे। अदा तव्हांजो कमेंट घणो कर उहो ॾिसंदा आहिनि काफ़ी अदाकार बि ऐं डायरेक्टर बि, थी सघे थो तव्हांजो कमेंट पूरी वियो हुजे। बहरहाल असांजे हथ में न आहे, जंहिंजी जिते कहाणी हूंदी उन अदाकार खे ओड़े हिसाब सां खणंदा। छाजे करे 2 वॾा अदाकार 3 आहिनि, जंहिंमें इरफान शेख आहे, आज़म मेंगल आहे, थी सघे थो मतां जेको अब्बास गुल खे न आणनि। ऐं लाखो शान लिखियो आहे, अब्दुल मनान अब्बासी नंबर प्लीज़। अदा दिलबर अलाए केतिरा अॼु कमेंट आया आहिनि अब्दुल मनान अब्बासी ते। माज़रत चवां थो, यानी नाराज़ न थिजो, माज़रत चवां थो, इहो नथो थी सघे नंबर वारो कमु। मां नंबर कंहिंखां वठी बि ॾियां तव्हांखे, पर माज़रत इहो नथो करे सघां, कंहिंजी पर्सनल लाइफ ते वॾो असरु पवंदो आहे। ऐं लाखो शान लिखियो आहे, दुलाब ड्रामा टाइम 8 मंडे एंड फ्राइडे। जी दा बिल्कुलु तव्हां जेको टाइम लिखियो आहे, बहरहाल दुलाब ड्रामे जो हाणे मुंहिंजे ख़्याल में या 7:15 ते हलंदो या 8:15 ते, जॾहिं बि आयो। ऐं अली नवाज़ साहब लिखियो आहे, दा आप मेरे मैसेज नहीं शो करते हो। नहीं भाई अली नवाज भाई, ये देखो अभी आपका मैसेज मैंने शो कर दिया, मेरे पास आ गया तो वीडियो में ज़रूर आ जाता है। अगर कोई मैसेज रह गया है उसकी मैं माज़रत चाहता हूँ, आपसे नाराज़ नहीं होना भाई। मैं कोशिश करता हूँ कसम से एक एक मैसेज ढूंढ कर शेयर करता हूँ, पढ़ता हूँ, कोई मैसेज मैं नहीं छोड़ता। आज आपका एक मैसेज आया, मैंने शो कर दिया है, जो रह गए कल वाली वीडियोज़ में इंशाल्लाह आ जाएंगे। नाराज़ नहीं होना, कोई भी दोस्त मुझसे नाराज़ ना हो। नाराज़ अगर कोई सब्सक्राइबर होता है तो मुझे भी दुख होता है दिल में। किसी को मैं नाराज़ करने नहीं बैठा हूँ, यहाँ मोहब्बत बांटने के लिए बैठा हूँ, मोहब्बत लेने के लिए बैठा हूँ, नाराज़ करने के लिए नहीं। अॼु जा दोस्तों कमेंट थी विया पूरा, जेका बि हुआ सभु कमेंट मूं पढ़ी छॾिया। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो जेको मैसेज तव्हांजो सुवाल जवाबु हुयो तव्हांखे मिली वियो हूंदो। ऐं उमेदु आहे दोस्तों तव्हांखे अॼु जी इंफॉर्मेशन बि इंशाल्लाह भली मिली हूंदी। अॼु इंफॉर्मेशन जेका बि मूं ॾिनी आहे सोची सम्झी दिलि सां ॾिनी आहे, तबियत माशाल्लाह ज़बरदस्त आहे। ऐं तव्हां बसि हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे, तव्हां वीडियो खे लाइक शेयर न कंदा आहियो यार, महिरबानी कयो। शेयर सफ़ा घटि ईंदा आहिनि, लाइक बि घटि ईंदा आहिनि। सभिनी दोस्तनि खे कसम आहे पंहिंजे महबूब जो, अॼु मुंहिंजी वीडियो खे लाइक सब्सक्राइब बि कयो ऐं शेयर बि सभु खां वधीक कयो। जंहिंखे पंहिंजा महबूब प्यारा हूंदा, महबूब 100 रंग जा हूंदा आहिनि, ग़लति न सम्झो। इंशाल्लाह अॼु मूंखे पक आहे शेयर थींदा। ऐं वीडियो पुगो पुॼाणी ते मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में नई अपडेट सां गॾु। शायदि खोसे खे ॾींदा इजाज़त। जी लतीफ़ जी लतीफ़ धरती, अल्लाह हाफ़िज़।